ताज़ा तरीन ख़बर ॾींदा हलूं। ठुल बी सेक्शन थाणे जदगोट शाहनवाज़ बंगलाणी में नौजवान खां मोटरसाइकिल फुर। तफ़सील मूजिब नामालूम हथियार बंदन हथां अब्दुल नबी बंगलाणी खां ॻोठ शाहनवाज़ बंगलाणी लॻ मोटरसाइकिल फुर करे विया। फोरू मोटरसाइकिल फुर करे आसानी सां फ़रार थी विया, जॾहिं त ठुल बी सेक्शन पुलिस हिन वक़्त ताईं वाक़े वारे हंधि न पहुची सघी। नाज़रीन, इलाके में फुर ऐं धाड़नि जो मामूल बणियल आहे, पर पुलिस निंड सुतल आहे। हर वक़्त हर ख़बर खां आगाह ॾिसंदा रहो KBK न्यूज़।